ठुल में ख़बर शामिल कंदासीं त सिहत खातो अघोर निंड में सुतल सबब ठुल ऐं आसपास जी मुख़्तलिफ़ ॻोठनि शादी खान डोल, यार अली पहोड़, चटो खान डोल, लाल खान डोल में 2 सालनि जी मासूम आयत बीबी धीअ साहब खान डोल ऐं 2.5 सालनि जो मासूम ॿारड़ो तौफ़ीक़ अहमद पुट रायब खान डोल समेत केतिरा ई ॿारड़ा उरड़ी जहिड़े मौज़ी मर्ज़ में मुब्तला थी विया आहिनि। जॾहिं त सिहत खाते जे बेध्यानी सबब 2 महीननि अंदरि 23 मासूम ॿारड़ा उरड़ी वॻे फ़ौत थी चुका आहिनि। को बि पुछाणो नाहे कयो वियो। ॻोठाणनि सहाफ़ियुनि खे ॿुधायो आहे त ज़िला इंतिज़ामिया जे नाअहली सबब असांजा ॻोल्हनि जहिड़ा ॿारड़ा उरड़ी सबब मुख़्तलिफ़ बीमारियुनि में फ़ौत थी चुका आहिनि। इन जे बावजूदि बि मुक़ररु थियल टीमूं ॻोठनि में नथा अचनि। असांजा ॿार मुख़्तलिफ़ मौज़ी बीमारियुनि में मरी रहिया आहिनि। कंहिं बि नुमाइंदे सार नाहे लधी। हिननि चयो त ज़िले में बीमारियुनि जी रोकथाम लाइ सिंध सरकार पारां सालियानी मिलंदड़ करोड़ें रुपयनि जी बजट सियासतदान ऐं कामोरनि जी मिली भगत आहे। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।